दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कलीमुल्ला बुरड़ो जो लाश 28 कलाक गुज़रण बावजूद टोबन ॻोल्हे वरितो आहे, जंहिंखे हींअर कढियो वञे थो। 28 कलाक 36 कलाक माज़रत सां 36 कलाक गुज़रण बावजूद लाश मिली चुको आहे ऐं ही टोबन जे तरफ़ां लाश लधो आहे। जॾहिं त दरवाज़ा बंदि कया विया, पाणी जो दबाव घटि थियो। निकिरे हिन काठी खे भंज काठी खे भंज। लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त 36 कलाक गुज़रण खां पोइ कलीमुल्ला बुरड़ो जो लाश टोबन ॻोल्हे वरितो आहे। इस तरफ से आ जाए, इस तरफ से आ जाए। साफ हिदायत दर्शाई बाबा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दाइम फोटो 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 ही तहण जा खुदा में थोड़ा पोइते तो रली रखा है बाओ हेडा हेडा इसरा भाई पोइते कहो ना पोइते दे बाओ थोड़ा सेट करो यार, थोड़ा सेट करो बाओ। ओ थोड़ा पोइते दे दो अब आता मथे दो ता दोस्तों कलीमुल्ला बुरड़ो जो लाश मिली चुको है 38 कलाक गुज़रण खां पोइ बावजूद लाश अची चुको है। माजी तो वीडियो ठा ना तू मुझे मोबाइल में मूंखे छो तो ठाए वीडियो ठाए तो फोटो कढंदो न पोइते दे थोड़ो पोइते फोटो कढंदो हेॾा लाइव वरितो आहे असां। आपका हाथ लगाया सर, आप याद हेलो आप पीछे हो जाओ। माजिद वठ वठ फोटो जी वठ फोटो जी वठ आगा फोटो जी वठ। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त कलीमुल्ला बुरड़ो जो लाश जेको आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा के वही नहीं ना आवाज नहीं सुनाई मिली हुई है। हिम्मत कयो डॉक्टर साहब चलता है ना।
खणी चो हेरा जो इतने रखोस वालू साहब आए ये कपड़ों करायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अब कलमा शहादत पढ़ो बाबा। अशहदु अन्ना ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु। कलीमुल्लाह बुरड़ो जो लाश खे हींअर माइटनि हवाले कयो वियो आहे।
इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे 12 बजे लाश आयो आहे ऐं वॾी कोशिशुनि खां पोइ सुबुह जॾहिं दरवाज़ा हिन जा बंदि थिया हुया या दरवाज़नि खे बंदि कराइण जे करे इहो कमु कल्ह थी वञे हा कल्ह टोबा अचनि हा त इहो सभु कुझु कल्ह थी वञे हा ऐं तमामु ईज़ी थी वियो पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेहसी हुई नाअहली हुई बद इंतिज़ामी हुई एजुकेशन जी डिप्टी कमिश्नर जी ज़िले इंतिज़ामिया जी बेनज़ीराबाद डिवीज़न जे कमिश्नर जी इहा वॾे में वॾी नाअहली हुई न त इहे कल्ह बि गेट बंदि थियनि हा टोबा अची वञनि हा थोरी देरि में इहो कमु थी वञे हा जीअं हाणे थी वियो आहे 36-37 कलाक गुज़री विया आहिनि उन खां पोइ जेको आहे दरवाज़ा बंदि थिया आहिनि वॾियूं मिंथूं कयूं वयूं आहिनि माण्हुनि खे फ़ोनूं कयूं वयूं भोतारनि खे टीरनि खे मटीरनि खे उन खां पोइ वञी दरवाज़ा बंदि थिया आहिनि हिन जा ऐं कामोरनि कंहिंजी फ़ोन खणी न ॿुधी नंढो तज़ील कई वई माण्हुनि जी इहो एॾो वॾो हिसाबु जेको कामोरनि जे रहियल आहे उन्हनि जी बद इंतिज़ामीअ जो नाअहलीअ जो उहो यादि रखियो वेंदो पर हीअ बेहस कामोरा आहिनि जंहिंजे करे 36-38 कलाक गुज़री आहे लाश मिलियो ऐं इलाही ॾुखंदड़ वाक़ियो आहे हीउ सॼो इलाइक़ो सॼो तर हर खाली आहे असीं हिननि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं पर इंतिज़ामिया जी जेकॾहिं नाअहली ऐं बद इंतिज़ामीअ जे करे हीअ वाक़िया पेश अचनि था न त मां सम्झां थो त जेको गाॾी जो एक्सीडेंट थियो आहे उहो बि एरीगेशन जी नाअहली आहे वरी असांखे लाश न मिलियो आहे 36 कलाकनि ताईं उहा बि नाअहली आहे वरी न ठहिरायो वियो आहे छो जेका साम्हूं जे हिते वॾनि अखरनि सां ख़तरनाक मोड़ लिखियल हो उनखे बि कटे हिननि फर्श बंदी कई आहे त अॼु ॾींहं जी उहा दीवार न आई आहे छा तव्हां हितां जा मक़ामी माण्हू रहंदड़ था लॻो उन असांजो थियल आहे अच्छा असांजो आहे मुंहिंजो भाइटियो आहे तव्हांजो भाइटियो आहे मुंहिंजो भाइटियो आहे अच्छा अॻ में बि हिते हिकिड़ी अहिड़ी बस किरी हुई बस किरी इन खां पोइ हिकिड़ी गार्सन किरी हिननि इहो पहिरें दीवार ॾिनल हुई साहिबु डायरी हा ख़बर न केरु आहे साईं सलेमान शाह जा मुर्ग उन्हनि ॾियारी अच्छा एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां तव्हां सां को तावन या सहकार कयो वियो आहे कल्ह कलो को ॾियारो हिते एस जो असां सां विडियो आहे जंहिंजी का हालत कान्हे बदकलामी कई आहे असां सां बदकलामी कई आहे जंहिं सां असां ज़ोर ॾाढ जे करे पोइ चोरी करे ठाहे दरवाज़ा बंदि करे ऐं असां पंहिंजे लाश जी ॻोल्हा कई